नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर लॻ उडेरो लाल विलेज जे भरिसां ॻोठ अला वरायो ख़ासकेली दरिया खान डायरी बुड्डो खान डायरी सुई गैस जे रवासिन जी रोड ज़बू आल हुअण सबबि ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़ सादिक कोरेजो, जलाल कोरेजो ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त हिन रोड खे शिदातपुर, सांगड़, टंडो आदम ऐं ॿिया नंढा वॾा शहर तोड़े ॻोठ हिन रोड सां मिलनि था, पर वॾे अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन रोड जी हालत 20 खां 25 सालनि खां ख़राब है, पर चूंडल नुमाइंदा हिन वक़्तु ईंदा आहिनि। जॾहिं इलेक्शन जो टाइम ईंदो त हिन रोड जे टुटण हुअण जे करे केतिरा ई भेरा फुरू लुटूं बि थियूं आहिनि ऐं असां ग़रीब मिस्किन पंहिंजे प्यारनि बीमार मरीज़नि खे अस्पताल खणी पहुचण ताईं मरीज़ दमधणी हवाले कयो वञे थो। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, MNA मखदूम जमील ज़मा, MPA मखदूम रफ़ीकुर ज़मा खे अपील करियूं था त खुदारा उडेरो लाल विलेज ॻोठ अला वरायो ख़ासकेली रोड जी मरामत कराए तर जे माण्हुनि जो सुख जो भलो कयो वञे। जो सफ़र करणो हूंदो आहे उते असांखे घटि में घटि कलाक लॻियो थो वञे। जेको एमरजेंसी में आहे उहो माण्हू उते हलंदे हलंदे के त मरियो था वञनि, के जेके आहिनि उते असांखे अहिड़ी नाज़ुक हालत में पहुचाइण था पर मजबूर आहिनि। असां छा कयूं, असांखे रोड जी का सहूलियत ई कान्हे ऐं जिते गाॾी 5 मिंट वठे उते हिकिड़ो कलाक वठी वञे त उनखे छा करे सघिबो। ॾाढा न असांखे का गाॾी जो सठो आहे न रोड तकलीफ़ में असां इलाही 5 मिंटनि जो 15 कलाकनि में रसूं था। महिरबानी करे रोड ठाही। मना इलाही 30-40 सब परेशान वीचारा, न को बिजली, न को रोड, न को का मस्जिद। माल जेको अचे थो खायो वञे हुकूमत, असांजी त का शइ न आहे। हिते परेशान वेठा आहियूं, 10 साल थिया आहिनि असांजे ॻोठ जी लाइट कटी पई आहे। भई हिते मच्छर पिया खाइनि, माण्हू सभु को पंहिंजे एसियुनि में सुतो पियो आहे बेवनो, गरीब जो आहे ही कोन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।